मां साथ सरदार धण मां पहिरूं त कोन खयो न। न पहिरूं छो खणंदो, वठी ॾेई वियो आहे छा? पर अॼु त मुंहिंजो मासात सफ़ा ससुईअ जो पुनल लॻो पियो आहे। बाक़ी जेकॾहिं रुगो उठ ते हुजी हा न त ॾाढो ठही हा। जानिब तूं बि मारी खां घटि कोन आहे। मारवीअ खे त उमर बादशाह क़ैद कयो हो। तूं त मूंसां अहिड़ो कलूर कोन कंदे न। पर मां साथ तारीख़ में त उमर बादशाह मयारी आहे, पर मां मयारी कोन थींदुसि। अॼु मुंहिंजो मासात एॾो तयार थी काॾे थो वञे? मूंसां मिलण आयो आहीं या कंहिं ॿिए ॾे वञिणो अथई? सुहिणा माण्हू, महबूब जो दीदार करण आयो आहियां। पोइ त अणगणिया अहसान तुंहिंजा मासात जो दीदार जी इनायत करे आयो आहीं। इहो बि मोहबत में तुंहिंजो अहसान मूं ते थियो। मां साथ मोहबत में के बि अहसान कोन हूंदा आहिनि, नई वरी मोहबत में वहिंवार कबा आहिनि। मां साथ सॼो ॾींहुं हिन झंग में मुंहिंजूं नज़रूं रुगो तोखे ॻोल्हींदियूं आहिनि। हर हर मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण तूं मूंखे सॾीं थो। मां ओॾे ई ॾिसंदी आहियां त पोइ तुंहिंजी खुशबू मूंखे हिन पासे ॾांहुं ईंदी आहे। मां साथ कसम सां ॾाढो मिठो आहीं मूंखे। हाय हाय, साॻी सिक आहे मुंहिंजे साह में। पर जानिब हक़ आहे, लोक खां लिकी मिलण असांजी मजबूरी आहे, न त पल बि तोखां परे न रहां। रब कंदो त असांजे प्यार में अहिड़ी मुंद बि ज़रूर ईंदी जो हर वक़्तु तूं जे अखियुनि जे अॻियां हूंदी। हाय हाय, जहिड़ी महिल चाहींदसि तोखे पंहिंजी नीचे जो हार कंदसि। मां साथ रोज़ संभरंदो आहियां त अबे ऐं अम्मा खे तुंहिंजे घर वठी अचां, पर ख़बर न आहे अलाए छो असांखे नसीब रहाए थो छॾे। लिखण वारे न मुंहिंजो नसीब तोसां लिखी छॾियो आहे, ऐं इहा मूंखे पक आहे त मासात रुगो मुंहिंजो आहे।